हेल्थ वर्कर पारा अॼु ठट्टो में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उनजो चवणु आहे त PPHI में ज़ुल्म करण ऐं पगारनि मां कटौती करण ख़िलाफ़ अॼु असां रोडनि ते निकिरी आया आहियूं। हिन दौर में हिन वक़्तु असां सां नाइंसाफ़ी थी रही अजोदन सां ॻाल्हायूं त उनजो छा चवणु आहे। कोन्हे असां कमु नथा करियूं, असां केर बि असां कमेंट्स बि पढ़िया आहिनि, केर बि चई वञे असां कमु नथा करियूं, उहा अचे मैदान ते असांखे अची ॿुधाए। असां कोविड असां ख़तमु कयो, केरु ख़तमु कयो? असां कयो। ॾींहुं राति असां कमु कयो, रमज़ान में कमु कयो, राति जो नाइट ड्यूटियूं असां कयूं ऐं वैक्सीनेशन असीं करियूं, पोलियो असीं करियूं, हर शइ जेकी IPV जेको प्रोग्राम थिए मीज़ल्स वग़ैरह सभु असां कयो, कमु वरितो हुयो। मां ऐं ॿार सिहत ते कमु असां कयो आहे ऐं उन जे बावजूदि चवंदा हे कमु ई नथियूं कनि। ईदूं असीं कोन करियूं ऐं मुहर्रम असीं कोन करियूं, ॿार रबी अवल ते सभु ड्यूटियूं घरनि में वेहनि असीं ड्यूटियूं करियूं। पोइ बि असांखे PPH में बि वञो, असांखे महिरबानी करे बिलावल के ऐं अर्धा बेज़र मैडम के हथ था ॿधूं, चऊं था असांखे PPH में न रखियो वञे, न ज़ुल्म कयो वञे, PPH ना मंज़ूर। कोरोना जो वायरस आयो हो तॾहिं हर माण्हू घरनि में बंदि थी विया। इहे ई लेडी हेल्थ वर्कर हुयूं जंहिं घर घर वञी वैक्सीनेशन कई, माण्हुनि खे बचाव ॾिनो कोरोना खां। पोइ बि असां सां उहो ई ज़ुल्म थियो, कोरोना जा पैसा बि असांजा विया। पोइ बि उहा लेडी हेल्थ वर्कर कमु करे पई, अॼु बि करे पई उहो कमु, पर पोइ बि असांखे PPHI में वञी मोकिलीनि पिया, असांखे न आहे मंज़ूर। रोजगारी थिए पई या न थिए ऐं असांजा जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो बहाल कयो वञे ऐं रिटायरमेंट ॾिनी वञे ऐं जेके असांजो लेडी हेल्थ वर्कर जेके रिटायर थियो न उन जी जॻह ते न्यू सिलेक्शन थिया ऐं लेडी हेल्थ वर्कर जो जेको नालो आहे बुनियाद आहे उनखे ख़तमु न कयो वञे, न त असीं धरनो ॾींदासीं। लेडी हेल्थ वर्कर पारां ठटे जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में पहुतियूं आहिनि, प्रेस क्लब ठटो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उनजो चवणु आहे त असांखे लेडी हेल्थ वर्कर हुयूं ऐं उन्हनि खे PPHI में ज़िम कयो पियो वञे। असांजो इहो मुतालबो आहे त असां हमेशह सर्दी हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे बरसाति हुजे, चाहे मींहुं हुजे, असां पंहिंजे कमु हिकिड़ो सरे अंजाम ॾियूं था। पर हिन वक़्तु असांखे PPHI में हरू शामिलु कयो पियो वञे, पगारनि जी कटौती कई पई वञे, हिन करे फौरी तौर ते उहो ख़तमु करे असांखे सरकार में ज़िम कयो वञे। कैमरामैन नज़ीर छुटो सां गॾु रहमतुल्लाह छुटो, धरती न्यूज़।